Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. I am Nader Ali Jamali, an English teacher. अॼु असां पंहिंजे हिन लेक्चर में सम्झासीं रिडंडेंसी खे. व्हाट इज रिडंडेंसी? पर उन खां अॻु में उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर तव्हांजे पेश ख़िदमत. उस्ताद बुखारी चवंदा, मां मञां थो कम ऐं गम जे हिकु वॾे चहचिटे में चूर आहे ही घड़ी. माना न कम निबिरियो न गम निबिरियो. मां मञां थो कम ऐं गम जे हिकु वॾे चहचिटे में चूर आहे ही घड़ी. महल जेका थई मिली सा माणे हिन जा लिहूर आहे ही घड़ी. माना लिव इन प्रेजेंट टाइम. माना ही जेको वक़्तु आहे, ही जेको लम्हो आहे, हिनखे ज़ाया न कयो. टाइम जेको आहे उहो क़ीमती आहे. वैल्यू द टाइम. वक़्त जो क़दुरु कयो. नाउ कमिंग टू द टॉपिक. अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे रिडंडेंसी. 175 पेज किप्स ईकेट सीरीज़ में ही जेका लिस्ट आहे हिन रिडंडेंसी जी, उहा किप्स सीरीज़ 175 पेज ते उनमें मौजूदु आहे. उन खां अलावा डिक्शनरी में खोड़ सारा लफ़्ज़ आहिनि, उहे बि तव्हांखे मिली वेंदा. ऐं तमामु बहितरीनु ही लिस्ट आहे. हाणे इन जो मतिलबु छा आहे? तव्हां ॾिसो, जेके ॿार अक्सर करे जेकी ग़लतियूं कंदा आहिनि, एरर डिटेक्शन जो जेको टॉपिक आहे एमकेड ईकेड वारनि जे लाइ, एरर डिटेक्शन या सेंटेंस कंप्लेन में, या वरी जेको आहे सो कंबाइंड कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन में ॿार जेके कंपोजिशन में जेके रेगुलर राइटिंग स्किल्स जे हवाले सां, त उन में त जेको आहे सो एरर फ्री हुजणु घुरिजनि उहे शयूं. त इहे शयूं जेके आहिनि, इहे माना ग़लतियूं जेके आहिनि नंढियूं न आहिनि, इहे वॾियूं ग़लतियूं आहिनि. वॾियूं ग़लतियूं जेको आहे सो लिखियूं वेंदियूं आहिनि कमीशन जे इम्तिहान में. ऐं तव्हां ॾिसो त अक्सर करे माण्हू हिननि जे इस्तेमाल में कहिड़ियूं ग़लतियूं कंदा आहिनि. रिडंडेंसी जो मतिलबु छा आहे? बाय रिडंडेंसी we mean the unnecessary repetition of the same idea. इन मतलब इहो आहे त गैर ज़रूरी वर्जाओ साॻे आइडिया जो खोड़ सारा लफ़्ज़ आहिनि, उन्हनि सां हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु न थींदो. दे आर नॉट फॉलोड बाय अदर वर्ड्स. जीअं ॾिसो रिपीट. हाणे इहो तव्हां ॿुधो हूंदो, खोड़ सारा माण्हू रिपीट लफ़्ज़ सां अगेन इस्तेमालु कंदा आहिनि. तव्हां डिक्शनरी में उन माना ॾिसंदव त रिपीट जी अॻु में ई माना आहे से अगेन. हाणे उनजी अॻु में ई माना आहे से अगेन. ॿीहर चवणु अगेन न लॻंदो. त तव्हां ॾिसो त माण्हू जेको आहे बार बार चवंदो आहे रिपीटेड अगेन. जॾहिं त अगेन लफ़्ज़ रिपीट सां लॻंदो न आहे. हाणे ही रिपीट सां हे वर्ड रिडंडेंसी, इन जो मतिलबु इहो आहे त हिन लफ़्ज़ सां ही लफ़्ज़ इस्तेमालु न थींदो. रिपीट इज़ नॉट फॉलोड बाय अगेन. रिपीट सां अगेन इस्तेमालु न थींदो. जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कयो त उहो ग़लति थींदो. ही रिपीटेड द आंसर अगेन ग़लति. ही ब्रैकेट में जेका क्रॉस जी निशानी, माना इहो जुमिलो जेकॾहिं तव्हां ईअं लिखियो, he repeated the answer again, इहो ग़लति आहे. जुमिलो दोस्त कीअं थींदो? he repeated the answer बस without again कम बग़ैर. अहिड़ा ॿिया ॾिसो खोड़ सारा लफ़्ज़. रिटर्न जी माना ई छा आहे? कम बैक. रिटर्न इज नॉट फॉलोड बाय बैक. रिटर्न सां बैक इस्तेमालु न थींदी. प्रोसीड अॻिते वधणु, मुंहिंजे अॻु में ई माना इहा आहे त गो फॉरवर्ड. त प्रोसीड इज नॉट फॉलोड बाय फॉरवर्ड. प्रोग्रेस इज नॉट फॉलोड बाय फॉरवर्ड. एडवांस इज नॉट फॉलोड बाय फॉरवर्ड. त एडवांस जी माना आहे हिते अॻिते वधणु. वर में एडवांस जी माना आहे अॻिते वधणु. प्रोग्रेस माना तरक़ी करणु, अॻिते वधणु. हिननि टिनी लफ़्ज़नि सां प्रोसीड, प्रोग्रेस, एडवांस, हिननि सां फॉरवर्ड लफ़्ज़ इस्तेमालु न थींदो. ऐं सेम जी माना आहे साॻियो. सेम इज़ नॉट फॉलोड बाय आइडेंटिकल. सेम सां आइडेंटिकल इस्तेमालु न थींदो. फॉरबिड मनो करणु. हाणे इहा हिकिड़ी ॿी लिस्ट मां जेका आहे उहा कमिंग टॉपिक्स में तव्हांखे सम्झाईंदुसि. उन्हनि खे जेका प्रैक्टिकल इंग्लिश यूज़ेज में माइकल सवान जी किताब में ॾिनल आहे. नॉन अफर्मेटिव वर्ड्स, नॉन असर्टिव वर्ड्स. उन खोड़ सारा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि, उन्हनि सां नॉट न लॻंदी आहे. उन्हनि में ऑलरेडी जेका माना हूंदी आहे उहा नेगेटिव जी हूंदी आहे. जीअं सेल्डम सां नॉट न लॻंदी आहे. हार्डली, स्केर्सली, बेयरली सां नॉट न लॻंदी आहे. अहिड़ा अनलेस सां नॉट न लॻंदी आहे. अहिड़ा खोड़ सारा लफ़्ज़ आहिनि जंहिं में लिटिल हुजे उनमें नॉट न लॻंदी, फ्यू हुजे उनमें नॉट न लॻंदी. अहिड़ा काफ़ी लफ़्ज़ आहिनि उन्हनि सां नॉट न लॻंदी आहे. उन्हनि खे नॉन अफर्मेटिव, नॉन असर्टिव वर्ड्स चवंदो आहे. त फॉरबिड इज़ वन ऑफ देम. उन्हनि मां हिकिड़ो लफ़्ज़ फॉरबिड बि आहे. फॉरबिड सां नॉट न लॻंदी. New mana noun. New is not followed by innovation. Same is not followed by identical. Rarely is not followed by seldom. Such as is not followed by. For example, protect is not followed by guard. Chief is not followed by main. Chief is one khas. Sufficient is not followed by enough. So repeat is not followed by again. Return is not followed by back. Proceed is not followed by forward. Progress is not followed by forward. Advance is not followed by forward.
same is not followed by identical, forbid is not followed by not, few is not followed by innovation, new is not followed by innovation, same is not followed by identical, rarely is not followed by seldom, such is not followed by for example, protect is not followed by God, chief is not followed by man, and sufficient is not followed by enough. 175 पेज ते किप्स जी सीरीज इकेड वारे में इनकेड वारे में भी redundancy ॾिनल आहे. The term redundancy जो मतलब छा आहे, we mean the unnecessary repetition of the same idea. माना उहो लफ्ज़ जंहिं सां ॿियो लफ्ज़ इस्तेमाल न थिए. Combination mistakes इहा भी किप्स सीरीज में 164 पेज ते किप्स इकेड में 164 पेज ते ऐं इनको हाई स्कूल इंग्लिश ग्रामर जेको विदाउट पिक्चर जेको आहे, विदाउट पिक्चर जेका ओल्ड एडिशन हुनजी जेका आहे हाई स्कूल इंग्लिश ग्रामर एंड कंपोजिशन रेन एंड मार्टन, उनमें 214 पेज ते 17 नंबर चैप्टर उनमें जेको करेक्ट यूजेज अग्रीमेंट ऑफ द वर्ब विद द सब्जेक्ट, उनमें बि तव्हां ॾिसो तमामु बहितरीन टॉपिक अथव सभिनी जे लाइ, न फ़क़ति एंट्रेंस टेस्ट वारनि जे लाइ बल्कि जेके कमीशन वारा ॿार आहिनि उन्हनि जे लाइ बि ही टॉपिक जेको अथव इहो तमामु ज़बरदस्त टॉपिक आहे. CSS, PCS for all combined competitive examination उन्हनि ॿारनि खे अग्रीमेंट ऑफ द वर्ब विद सब्जेक्ट इहो टॉपिक जेको आहे न इन ते मैस्ट्री हुजणु घुरिजे. इहो तमामु बहितरीन टॉपिक अथव. एवरी ईयर उन मां इहो रिटन कंपोजिशन में राइटिंग स्किल्स में तव्हांखे कमु ॾींदो. उन खां अलावा इन मां ख़ुदि जेको आहे कंपोजिशन जे पेपर में बि जेको करेक्ट इनकरेक्ट जो जेको हूंदो आहे न, करेक्ट द फॉलोइंग सेंटेंसेस जो जेको सुवाल हूंदो आहे न उन में बि मिलियल हूंदा अथव. हाणे कॉम्बिनेशन मिस्टेक्स जो इन जो वरी मतिलबु छा आहे त ॿ लफ़्ज़ जेके पेयर में इस्तेमालु थियनि त उन लफ़्ज़ जो पेयर कहिड़ो आहे, माना उन खां अलावा उन सां ॿियो को लफ़्ज़ इस्तेमालु न थींदो. जीअं ॾिसो हाणे अहिड़ा मां जेके तव्हांखे पंहिंजे लेक्चर में पंहिंजे सम्झाईंदुसि सेशन में, उहे तक़रीबन 26 जे लॻभॻि तव्हांखे सम्झाईंदुसि, 26 जे लॻभॻि तव्हांखे सम्झाईंदुसि. उन मां ई अॼु ॿ जेके आहिनि पाण उन्हनि खे सम्झंदासीं. हिकिड़ो आहे ईदर, ॿियो आहे नीदर. ईदर इज फॉलोड बाय और नीदर इज फॉलोड बाय नॉर. ईदर इज फॉलोड बाय और नीदर इज फॉलोड बाय और. ऐं तव्हां इहो सम्झी छॾियो त ईदर और माना ॿिनि मां को हिकु ऐं नीदर नॉर माना छा आहे, ॿिन्ही मां को बि न. ईदर और माना ॿिनि मां को हिकु, नीदर नॉर माना ॿिन्ही मां को बि न. ईदर सागर और बरकत हैज टेकन माय बुक्स, माना मुंहिंजा किताब या सागर या बरकत मुंहिंजा किताब खणी वियो आहे. ठीक, त ईदर और माना ॿिनि मां को हिकु ऐं नीदर नॉर माना ॿिन्ही में को बि न. नीदर फूड नॉर वाटर वाज टू बी फाउंड देयर, माना उते न पाणी मौजूद हो न ई खाधो मौजूद हो. नीदर फूड नॉर वाटर वाज टू बी फाउंड देयर, माना इन ॿिन्ही में का बि शइ उते मौजूद न हुई. बट व्हेन हाणे छा आहे, two or more singular subjects connected by either or neither nor require a singular verb. जेका आम ॻाल्हि उहा आहे त ॿ या ॿिनि खां वधीक वाहिद सब्जेक्ट जेके ईदर और या नीदर नॉर सां कनेक्ट कया वेंदा उन्हनि सां वर्ब सिंगुलर और इस्तेमालु थींदो. जीअं हिते ॾिसो ही ईदर और सां ॿ वाहिद, इसमें हिकिड़ो सागर आहे ॿियो बरकत. हाणे इन्हनि ॿिन्ही खे जेकॾहिं असां सागर बरकत खे जेकॾहिं असां एंड सां कनेक्ट कयूं त वर्ब प्लूरल और लॻिया हैव लॻिया. बरकत एंड सागर एंड बरकत हैव थिया. पर उसूल छा आहे इंग्लिश में त two or more singular subjects connected by either or neither nor require a singular verb. ठीक, हाणे इनमें जेका मेन पॉइंट अभी हुआ है, बट व्हेन वन ऑफ द सब्जेक्ट्स कनेक्टेड बाय ईदर और नीदर नॉर इज प्लूरल, पर इन्हनि ॿिन्ही मां माना ईदर और नीदर नॉर सां जेके असां ॿ सब्जेक्ट ॿ नाउन जेके कनेक्ट कयूं था उनमें हिकिड़ो वाहिद हुजे हिकिड़ो जमा हुजे, हिकिड़ो वाहिद हुजे हिकिड़ो जमा हुजे. द वर्ब मस्ट बी प्लूरल, पोइ वर्ब जमा वारो थींदो. and the plural subject should be placed nearest the verb. ऐं पोइ जेको प्लूरल आहे उनखे वर्ब जे क़रीब रखियो वेंदो. हाणे इहो जेको कारवन एप्टीट्यूड चौधरी नजीब वारो जेको किताब आहे उनमें बि इन जा काफ़ी MCQ जेके उहे मिलियल अथव, उनमें बि तव्हां इनखे चेक करे सघो था त बाबा ईदर और नीदर नॉर सां जेकॾहिं तव्हां ॿ वाहिद इस्म कनेक्ट कंदो त उन सां वर्ब लॻंदो सिंगुलर. पर जेकॾहिं हिकिड़ो सब्जेक्ट माना हिकिड़ो नाउन सिंगुलर आहे हिकिड़ो प्लूरल आहे त पोइ वर्ब प्लूरल वारो लॻंदो. ऐं उसूल छा आहे त सिंगुलर खे पहिरीं रखिणो पवंदो, नाउन खे सब्जेक्ट खे, ऐं जेको प्लूरल आहे उनखे बाद में रखिणो पवंदो. जीअं ही ॾिसो मिसाल त उनमें ही नीदर द चेयरमैन
chairman nor the directors. हाणे इनमें ये को चेयरमैन आए वो सिंगुलर पर डायरेक्टर्स जेको आहे वो प्लूरल आहे। हाणे लेकिन असां हीअं लिखिणो आहे नीदर दी डायरेक्टर्स नॉर द चेयरमैन ग़लति थी वञे, इहो उसूल आहे। सिंगुलर खे पहिरियों रखिणो आहे, प्लूरल खे बाद में रखिणो आहे। नीदर द चेयरमैन नॉर द डायरेक्टर्स आर प्रेजेंट, माना न चेयरमैन मौजूद आहे न ही डायरेक्टर्स मौजूद आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां नोट करे छॾियो त इधर और नीदर नाल सां जॾहिं पाण ॿ प्रोनाउन कनेक्ट कंदासीं, ॿ प्रोनाउन इधर आर ऐं नीदर नाल सां जॾहिं असां कनेक्ट कंदासीं त पोइ इंग्लिश में उसूल इहो आहे त वर्ब जेको आहे उहो सेकंड प्रोनाउन मुताबिक़ लॻंदो। टू प्रोनाउंस कनेक्टेड बाय ईदर आर नीदर नाल, ईदर आर नीदर नाल सां ॿ प्रोनाउन जेके गॾिया वेंदा त अग्रीमेंट ऑफ द वर्ब इज इन अकॉर्डेंस विद द सेकंड प्रोनाउन। वर्ब जेको आहे उहो सेकंड प्रोनाउन मुताबिक़ लॻंदो। जंहिं मिसाल ईदर ही और आई एम मिस्टेक है, ईदर ही और आई एम मिस्टेक है, माना या हू ग़लती ते आहे या मां ग़लती ते, या हू ग़लत आहे या मां ग़लत आहे। त हिते ये जेको असां वर्ब इस्तेमाल कयो आहे, ही ईदर और सां असां ॿ प्रोनाउन गणिया आहिनि, हिकिड़ो ही ऐं ॿियो आहे। असां वर्ब रखियो आहे आहे मुताबिक़, ही मुताबिक़ न। त इहो उसूल पंहिंजे ज़हन में रखि छॾियो त ईदर आर नीदर नाल सां ॿ प्रोनाउन कनेक्ट कबा त वर्ब सेकंड प्रोनाउन मुताबिक़ रखंदो। पर तव्हां ॾिसो जेको एज़ वेल एज़ आहे, एज़ वेल एज़ सां वरी पहिरें मुताबिक़ लॻंदो आहे। ईदर आर नीदर नाल सां प्रोनाउन हूंदो त सेकंड प्रोनाउन मुताबिक़। अच्छा, इहो ईदर आर नीदर नाल जे हवाले सां वधीक तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त आर अकेलो बि इस्तेमालु थी सघे थो कंजंक्शन तौरु, पर जॾहिं ईदर पंहिंजे पेर आर सां इस्तेमालु कंदो, ईदर पंहिंजे पेर नाल सां इस्तेमालु कंदो त हिननि खे करिलेटिव कंजंक्शन सॾियो वियो आहे हाई स्कूल इंग्लिश मीडियम में। करिलेटिव कंजंक्शन माना जेके पेर में इस्तेमालु थियनि, आर अकेलो बि इस्तेमालु थी सघे थो, पर जेकॾहिं पंहिंजे पेर सां आयो त सिर्फ़ु ईदर सां गॾु, माना हुन जेको कॉम्बिनेशन वर्ड आहे उहो ईदर आहे, अकेलो बि इस्तेमालु थी सघे थो। और जेको आहे ठीकु कंजंक्शन तौरु इस्तेमालु थींदो, जेको चॉइस खे ज़ाहिर कंदो आहे। ऐं जेको नॉर आहे उहो अकेलो बि इस्तेमालु थी सघे थो, या पंहिंजे पेर सां गॾु आयो कॉम्बिनेशन वर्ड सां त नीदर सां ई गॾु हूंदो। अच्छा, ईदर ऐं नीदर जेके आहिनि उहे पार्ट्स ऑफ स्पीच में एडजेक्टिव भी आहिनि, उनखां अलावा एडजेक्टिव भी आहिनि ऐं प्रोनाउन भी आहिनि। हाणे एडजेक्टिव जी काइंड में इहे डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव, प्रोनाउन जी काइंड में भी डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन चया वेंदा आहिनि। हिन में फ़र्क़ु कहिड़ो आहे उनखे सम्झासीं असां। ईदर नीदर सां डायरेक्ट जॾहिं को नाउन ईंदो त उहो सिंगुलर हूंदो। ईदर नीदर आर फॉलोड बाय सिंगुलर नाउन एंड सिंगुलर वर्ब, दे आर फॉलोड बाय सिंगुलर नाउन एंड सिंगुलर वर्ब। हिन में सिंगुलर वारो नाउन ऐं सिंगुलर वारो वर्ब इस्तेमालु थींदो। ठीकु, हाणे जॾहिं बि ईदर नीदर सां सिंगुलर नाउन गॾोगॾु इस्तेमालु थिए, when they are immediately followed by noun, they are said to be distributive adjective। हिन फॉर्मेशन तहत, हिन स्ट्रक्चर तहत ही डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव है। on either side is a narrow length, on either side is a narrow length। ठीक, लैंड जब आए गली के neither accusation is true, बिन्ही मां को भी इल्जाम सच्चो ना है। छो इधर जो कॉन्सेप्ट मुता ॿुधायो इधर और बिन मां को एक नीदर नाल जी माने छा आहे, बिन्ही मां को भी न। ईदर नीदर प्रीपोजिशन ऑफ, जॾहिं ईदर ऐं नीदर सां प्रीपोजिशन ऑफ गॾु हुजे ऐं को भी डिटरमिनर, जी मिसाल द हूं त आर्टिकल आहे, उनखे डिटरमिनर भी सॾियो वेंदो आहे। ईदर नीदर सां द भी हुजे त पोइ हुन सां प्लूरल वारो नाउन इस्तेमालु थींदो। इन स्ट्रक्चर त सिर्फ़ु प्रीपोजिशन ऑफ इट मेक्स द डिफरेंस। प्रीपोजिशन ऑफ ईदर नीदर सां अची वई त पोइ ही थी विया डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन। हिन फॉर्मेशन तहत ईदर नीदर, छो तव्हां हाणे सिंध यूनिवर्सिटी जी टेस्ट में पार्ट्स ऑफ स्पीच मां भी सवाल अचनि, कुझु जेके जॉब्स जी टेस्ट थियूं उन्हनि में भी अहिड़े क़िस्म जा सवाल अचनि था। जीअं ऑक्सफोर्ड प्रैक्टिस ग्रामर जॉन ईस्टवुड वारो जेको किताबु आहे, इहो किताब भी जेकॾहिं तव्हां वठणु चाहियो त वठी सघो था, तमामु बहितरीनु किताबु अथव। ऑक्सफोर्ड प्रैक्टिस ग्रामर जेको सिंध यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो आहे, उनमें जेके ॾिसो शुरूआती जेके हुन जा जेके चैप्टर आहिनि त उन्हनि में पार्ट्स ऑफ सेंटेंस, तव्हांखे ख़बर आहे पार्ट्स ऑफ स्पीच जेके आहिनि दे आर 8 नंबर्स। पार्ट्स ऑफ स्पीच तादाद में 8 आहिनि, नाउन, प्रोनाउन, एडजेक्टिव, वर्ब, एडवर्ब, प्रीपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन। पर पार्ट्स ऑफ सेंटेंस भी अथव, दे आर 5 नंबर्स। पार्ट्स ऑफ सेंटेंस वारी तादाद में 5 आहिनि। सब्जेक्ट इज नॉट पार्ट्स ऑफ स्पीच, सब्जेक्ट छा आहे, पार्ट्स ऑफ सेंटेंस आहे। सब्जेक्ट आहे, वर्ब पार्ट्स ऑफ स्पीच भी आहे ऐं पार्ट्स ऑफ सेंटेंस भी आहे। सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, एडिशनल इंफॉर्मेशन एंड कॉम्प्लीमेंट, ये 5 जेके अथव इहे पार्ट्स ऑफ सेंटेंस आहिनि।
हाणे काफ़ी टेस्टुनि में वरी अहिड़े क़िस्म जा सुवाल बि अचनि था। अंडरलाइन करे हिकिड़ो जुमिलो मिलियल आहे, पोइ हुन में या पार्ट्स ऑफ सेंटेंस अथसि या पार्ट्स ऑफ स्पीच अथसि। माना पुछियो थो वञे त ही जेको हिसो आहे इहो छा आहे। जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि पार्ट्स ऑफ स्पीच मुताबिक़ हूंदो त ऑप्शन हूंदव नाउन, प्रोनाउन, एडजेक्टिव, वर्ब, एडवर्ब, इहो छा आहे। ठीकु, त हुन जुमिले में मिलियल हुन वर्ड जी पोज़ीशन जेका आहे उहा तव्हांखे सुञाणे। जीअं त खोड़ सारा जेके ॿार आहिनि उनखे नाउन जी डेफिनेशन त यादि हूंदी आहे, एडजेक्टिव जी डेफिनेशन त यादि हूंदी आहे, पर जुमिले में उनखे यूज़ कीअं कजे। हाणे तव्हांखे इहा मैस्ट्री हुजणु घुरिजे त इन इहो जेको नाउन आहे, प्रोनाउन, एडजेक्टिव आहे, इनखे जुमिले में इस्तेमालु कीअं कजे। इहा मैस्ट्री, इहा महारत जेका आहे इन जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। त पार्ट्स ऑफ स्पीच जेके हिन तादाद में घणा आहिनि, दे आर 18 नंबर्स। पार्ट्स ऑफ सेंटेंस घणा आहिनि, पार्ट्स ऑफ सेंटेंस जेके हिन में 5 आहिनि। सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, एडिशनल इंफॉर्मेशन मीन्स एडवर्बियल्स, ऐं तव्हांजो कॉम्प्लीमेंट, जेके बि असां डिटेल में सम्झंदासीं। त हीउ जेको ईदर ऐं नीदर जेको आहे इहो कंजंक्शन बि आहे। ईदर नीदर कंजंक्शन बि आहे। पार्ट्स ऑफ स्पीच में कंजंक्शन बि आहे, एडजेक्टिव बि आहे, ऐं उनखां अलावा प्रोनाउन बि आहे। जॾहिं ईदर पंहिंजे पेर आर सां गॾु हुजे, नीदर पंहिंजे पेर नॉर सां हुजे, त उते छा आहे, इहो कंजंक्शन आहे। ऐं कंजंक्शन में हिनखे करिलेटिव कंजंक्शन चइबो आहे। ऐं जॾहिं ईदर नीदर सां प्रीपोजिशन ऑफ न हुजे, प्रीपोजिशन ऑफ न हुजे, उते डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव आहिनि। ऐं ॿी कम वारी ॻाल्हि कहिड़ी आहे त पोइ ईदर ऐं नीदर सां नाउन बि सिंगुलर, वर्ब बि सिंगुलर, नाउन बि सिंगुलर ऐं वर्ब बि सिंगुलर वारो इस्तेमालु थींदो। ऐं जॾहिं ईदर ऐं नीदर सां उहो प्रीपोजिशन ऑफ हुजे त नाउन प्लूरल, वर्ब सिंगुलर वारो। ऐं तव्हां जेकॾहिं असां मिसाल दी अक्यूज़ेशन जुमिले खे असां हितां शुरू कयूं, दी अक्यूज़ेशन्स, पोइ त आर लॻी आहे, पर इहो छाजे करे, नीदर ऑफ जे करे। ऐं उहो कॉन्सेप्ट बि तव्हांखे ॿुधायो त ईदर आर माना ॿिनि मां को हिकु, नीदर नॉर माना ॿिन्ही मां को बि न। त अॼु जे हिन लेक्चर में असां छा सम्झो, हिकिड़ो त असां रिडंडेंसी खे सम्झो ऐं ॿियो कॉम्बिनेशन वर्ड्स खे सम्झो। कॉम्बिनेशन वर्ड्स में तव्हांखे ॿुधायो आहे त तक़रीबन 26 जे लॻभॻि इहे कॉम्बिनेशन वर्ड्स जेके आहिनि मूंखे तव्हांखे सम्झाइणा आहिनि। उन्हनि मां अॼु मूं सिर्फ़ु हिन ॿिए लेक्चर में तव्हांखे 2 लफ़्ज़ सम्झाया आहिनि, जेके एंट्रेंस टेस्ट में तव्हां प्रीवियस जेके टेस्ट आहिनि उहे ॾिसो, उन्हनि में हर साल जेको आहे सो इन्हनि मां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी टेस्ट में इहे ईंदा रहंदा आहिनि, अची चुका आहिनि। ऐं कमीशन वारनि ॿारनि जे लाइ त इहे इंतिहाई आम अथव, जेको आहे सो इंतिहाई आम अथव। जेकॾहिं तव्हां जेको हुनजो पेयर आहे, जेको कॉम्बिनेशन वर्ड आहे, उनखां अलावा जेकॾहिं ॿियो लफ़्ज़ रखियो त छा थींदो, ग़लति थींदो। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां ईदर सां आर न रखंदो त ग़लति थींदो, नीदर सां आर रखंदो त छा थींदो, ग़लति थींदो। वेरी सिंपल। ऐं इहो इन मुताबिक़ बि इहे ऑप्शन जेके आहिनि अची सघनि था। त अॼु असां सम्झो रिडंडेंसी। रिडंडेंसी जो मतिलबु छा आहे त उहो लफ़्ज़ जंहिंसां ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु, उहो लफ़्ज़ जंहिंसां ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु न थिए। रिडंडेंसी जो मतिलबु इहो आहे जंहिंसां ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु न थिए। रिपीट सां अॻे न लॻंदी, रिटर्न सां बैक न लॻंदी, प्रोसेस सां फॉरवर्ड न लॻंदी, प्रोग्रेस सां फॉरवर्ड न लॻंदी, एडवांस सां फॉरवर्ड न लॻंदी, सेम सां आइडेंटिकल, फॉरबिड सां नॉट। ऐं हिन मां वरी मां तव्हांखे नॉन अफर्मेटिव, नॉन असर्टिव वर्ड्स जेके उहे सम्झंदुसि। माना खोड़ सारा अहिड़ा लफ़्ज़ जंहिंसां नॉट न लॻंदी आहे, उन्हनि मां वन ऑफ देम इज़ फॉरवर्ड, हिकिड़ो उन्हनि मां ई फॉरवर्ड आहे। ऐं सेम सां आइडेंटिकल न लॻंदी, रियली सां सेल्डम न लॻंदी, सचेस सां फॉर एग्जाम्पल न लॻंदी, प्रैक्टिस सां गॉड न लॻंदी, चीफ सां मैन न लॻंदी, सफिशिएंट सां इनफ न लॻंदी। ऐं ॿियो तव्हांखे छा सम्झायो, कॉम्बिनेशन मिस्टेक्स। माना कॉम्बिनेशन जी मिस्टेक्स जो मतिलबु छा आहे त हिकिड़ो लफ़्ज़ जो हिकिड़ो पेयर आहे, उनखां अलावा जेकॾहिं तव्हां उन सां ॿियो पेयर, ॿियो वर्ड जेकॾहिं इस्तेमालु कयो त उहो ग़लति थींदो। उन मां सिर्फ़ु अॼु पाण सम्झोसीं ईदर आर ऐं नीदर नार खे। ॿिया वरी इनशाला पंहिंजे ॿिए लेक्चर में सम्झासीं। हाणे तव्हां सभई हर हिकु लेक्चर जी जेका आहे बोर्ड ते जेको लिखियल मवाद आहे उनजी स्क्रीनशॉट वठी छॾियो। व्हाट्सअप नंबर तव्हां सभिनी वटि मुंहिंजो आहे। तव्हांखे हिन अॼु जे लेक्चर में जेका ॻाल्हि सम्झ न आई हुजे, तव्हां मुंहिंजे व्हाट्सअप ते उहो पुछी सघो था, ऐं मां इनशाला हुनजो तव्हांखे जवाबु ॾींदुसि, मुतमइन कंदड़ जवाबु ॾींदुसि रेफरेंसिस जी मदद सां। हिन जी तव्हां हिन लेक्चर न बल्कि हर हिकु जेको लेक्चर आहे उनजी स्क्रीनशॉट जेका आहे उहा कढी छॾियो। पाण वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। तेसि ताईं ख़ुदा हाफ़िज़। थैंक यू वेरी मच।